दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। शहर जी गुतल आबादी वारे इलाइक़े गुलशन ज़ेड कॉलोनी लॻ छाणो शाहबाद में ठेकेदार रोड जो कम अध में छॾे वञण ख़िलाफ़ इफ्तिखार रांझाणी, दानिश अली सादिक, सखीराणी अशरफ, सखीराणी बख्शल लुणे ॿियनि इलाइक़े वासियुनि जो एहतजाज। शहर समेत गुतल आबादियुनि में ठहंदड़ रोडनि जो कम ठेकेदार फैसल नाइच अध में छॾे गायब थी वियो। गुज़िरियल 3 महीननि खां रोडनि जो रोरड़े जो शिकार ठेकेदार रोडनि ते पत्थर उछलाए आम अवाम परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गुतल आबादी जे मुतासिरनि जूं दाहूं। गुतल आबादी मां न गंदो पाणी निकाल थियो, न सफ़ाई थी, उल्टो ठेकेदार रोडनि जो कम अध में छॾे इलाइक़े मां फरार थियण, ॿियनि बासर जे हुक्मनि ते ॿियनि इलाइक़नि जा रोड मुकमल करण ही ऐं गुतल आबादी वारनि इलाइक़नि में रोडनि जो कम अध में छॾे वञण ही किथां जो इंसाफ़ आहे। बुनियादी सहूलियतूं न मिलियूं त पोइ वोट वठण लाइ इलाइक़नि में न अचिजो। रोडनि खां मुतासिर आम अवाम। शहर समेत गुतल आबादी वारनि इलाइक़नि में रोडनि जो कम अध में छॾे वेंदड़ अहिड़े निहाद ठेकेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहर समेत गुतल आबादी वारनि इलाइक़नि जे रोडनि जो रहियल कम मुकमल करायो वञे। आम अवाम।